कलाम असांजा मक़बूल वेंदा, कंपनी पैसा कमाईंदी, फनकार बि कमाईंदा। असांखे मिड़ई अटे में लूण बराबरि मिलंदा, पर फनकारनि खे घणो मिलंदो। असां सदाईं फनकारनि जे लाइ भलो सोचो, हुननि असांजे लाइ वक़्तु गुज़री वियो, कॾहिं बि कोन सोचियो। मां पंहिंजे शागिर्दनि खे इहो मैसेज ॾींदुसि त बाबा फनकारनि जे लाइ पंहिंजे लाइ बि कुझु सोचिजो, मथां असां वारो तरीक़ो कयो, रुगो फनकारनि लाइ सोचो, पंहिंजे लाइ बि कुझु सोचिजो। फनकार अॼु असां खां पुछण, जेके तव्हांजे उस्ताद खां पुछण बि न आया, उहे सुभाणे तव्हां सां कहिड़ो निभाईंदा। उन जे करे हीउ दौरु, हीउ ज़मानो इहो पियो हले त किरे जो केरु कोन्हे को, बीठे जो हर को आहे। सभिनि खे मुंहिंजो इहो मैसेज आहे, निमाज़ 5 वक़्त पढ़ो, क़ुर शरीफ़ जो दौरु कयो, कंहिंसां बि धोखो कॾहिं न कयो, तव्हां सां धोखो थी वेंदो। जेको माण्हू धोखो ॿिए सां कंदो, उन सां धोखो थी वेंदो। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, चङाईअ जा कम कयो, बुरनि कमनि खां भॼी पासो कयो, बुरे कम खां भॼो। मां रब पाक जो वधि में वधि निहायत शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मूंखे इहो रस्तो ॾिनो जो मां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नातूं लिखियूं, जो उमेद आहे त इहे नातूं असांखे अॻिते कमु ॾींदियूं। बाबा अॻिते कमु ॾींदियूं। बाक़ी रुगो महबूब, दुनिया जे महबूबनि ते लिखूं त पोइ उते क़बर में सट कुटाई हुजे। सिंध जो बहितरीनु शाइर आहे, जंहिं सिंध लाइ लिखियो आहे ऐं महबूब जी तारीफ़ कई आहे। हिन लाइ वधि खां वधि दुआऊं कयो। साईं मां शुक्रगुज़ार आहियां तमामु असांजे भाउ शाह नवाज़ भीअ जो, जेको तमामु सुठो नात ख़ानो आहे, तमामु सुठो ॻाईंदो आहे, सुठो आवाज़ु अथसि। उहो मूं वटि कुर्ब जा क़दम भरे आयो आहे, रिकॉर्डिंग बि कई अथसि, मूंखां पुछण बि आयो आहे। ऐं तमामु सुठियूं नातूं मुंहिंजूं अॼु ॾींहं ताईं जेके ॻायूं अथसि, उहे तमामु सुठियूं ॻायूं अथसि ऐं तमामु सुठो थो ॻाए। अलाह पाक हुनखे अञा बि हुनजे आवाज़ में बरकत विझंदो। नात ख़ानो, नातिन जो शाइर मशहूरु, तमामु तमामु जावेद बि मशहूरु शाइर आहे, तमामु सुठियूं नातियूं लिखंदो आहे, बहितरीनु नातियूं लिखंदो आहे। उनजो शुक्रगुज़ार आहियां जो कुर्ब जा क़दम भरे ऐं मूं वटि आयो ऐं रिकॉर्डिंग अचे कई।